Hello? ASP Sanam speaking. Sarfraz Khan is here. चओ सरदार साहब. ॻाल्हि ॿुध, तोखे न जेको तीर मारणो हो उहो तो मारियो. मूं छा कयो आहे? शिकायतूं त तव्हां कयूं आहिनि बाला ऑफिसरनि खे. ऐं केस मोतलायो आहे. ग़लति फहमी जो इलाज कोई नाहे सरदार साहब. तव्हां साबित करे ॾेखारियो. मूंखे साबित करण जी का बि ज़रूरत कोन्हे. साबित थियल खे मां छा साबित कंदुसि? ओके, नो प्रॉब्लम. हली न अचे हा न त तोखे प्रॉब्लम बि सम्झ में अची वञे हा. छा मक़सद? मक़सद ॿुधाए. पिणे माफ़ीअ लाइ आयो हो. माफ़ीअ लाइ छा? पुछी सघीस थी, पर जेकॾहिं न बि पुछीसि त बि ख़ैरु आहे. पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी जाए. या त या जिस्म ते वर्दी न रहंदई, या त वरी सॼी उमिरि पोस्टिंग लाइ धिका खाईंदी रहंदी आहे. सरदार साहब. आस्ते आस्ती ॻाल्हि. ॿी ॻाल्हि त वॾे आवाज़ करण सां आसमान कॾहिं बि नाहे उॾंदो. अञा बि जेकॾहिं बाज़ न आहिनि उग्रो नतीजो भोगींदी आहे. अॼु सम्झो त तव्हांजी ज़िंदगीअ जो आख़िरी सिजु आहे. जेकॾहिं नवाज़ जो बची वियो न पोइ असांजे ख़्याल न आहे. सम्झव? कमदार, अॼु नवाज़ खे मरणो पवंदो ऐं अॼु खेसि हर हाल में मारींदा. कमदार तूं को फिक्र न कर. अॼु जेकॾहिं ज़िंदा बची वियो न त पोइ असांखे मारे छॾिजो था. अॼु सभु कुझु मूंखे पाण खे करणो पवंदो. उहो त मुंहिंजे बि ज़िंदगीअ जो मसइलो आहे. जेके नवाज़ बची वियो त सरदार साईं मूंखे ज़िंदा न छॾींदो. इन जे करे अॼु मूंखे पाण खे वांध करणो पवंदो. पाण खे. अचो. ड्रामा सीरियल चंद्रग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में. विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा. सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो.